मदीने वाले साईं फरमायो तो दुआ मोमिन जो हथियार आ। अगर हथियार तो वटि हूंदो न दुश्मन तुझे वेझो न ईंदो। दुश्मन खे भउ थींदो त इहो कलाशनकोम खई बीठो आ, हिकिड़ो बस हणंदो त मां त चिकना चूर थी वेंदुसि। मदीने वाले साईं फरमायो त तव्हांजा जेके दुश्मन आहिनि, दर्द आहिनि, मर्ज़ आहिनि, कर्ज़ आहिनि, बीमारियूं आहिनि, मुश्किलातूं आहिनि, दर्द आहिनि, आज़ार आहिनि, अज़ियतूं आहिनि, उन्हनि सभिनी को हथियार मोमिन जे लाइ दुआ। साईं फरमाइनि था जेका मुसीबत लथी आ दुआ उन्हें खे टारींदी आ, जेका लहण वारी आ उन्हें खे टारींदी आ। मथो मुसीबत आसमान ता लहंदी आ, हेठो बानो दुआ घुरंदो आ। उन्हें लहण वारी दुआ, लहण वारी मुसीबत, चढ़ण वारी दुआ, ज़मीन आसमान जे विच में मुकाबलो थींदो आ। बिलाखिर दुआ उन्हें ईंदड़ मुसीबत के वापस टारे छॾींदी आ, वापस हटाए। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो दावा मरदा बिसदका, इमाम तबरानी रिवायत आंदी आ। साईं फरमायो त पंहिंजे बीमारनि जो इलाज कयो सदके जे ज़रिए। सुभान अल्लाह। तव्हांजे मर्ज़नि, तव्हांजे बीमारियुनि जो इलाज कयो सदके जे ज़रिए। साईं फरमायो त मौत खां सवाइ बि हर बीमारी जी दवा सदको आहे। सुभान अल्लाह। जे बीमारी के दवा फायदो न ॾिए, जे बीमारी के डॉक्टर तबीब इलाज मुआलिज नफ़ो न ॾियनि, तव्हां सदको कयो, अल्लाह ताला उहा लाइलाज बीमारी मुसीबत में टारे छॾी। सदक़तो रद्दुल बला, सदको मुसीबत के टारींदो आहे। साईं टिन ॻाल्हियुनि जो मदीने वारे साईं उम्मत खे ताकीद फरमायो। सुजाॻायो टिन ॻाल्हियुनि जो मदीने वारे मीर पंहिंजी उम्मत खे ताकीद फरमायो आहे। साईं फरमाइनि था दाऊ मरदाकुम बिसदका, पंहिंजे बीमारियुनि जो इलाज कयो सदके जे ज़रिए। वअइदूलिल बलाए बिदुआ, मुसीबतुनि सां मुक़ाबिलो कयो दुआ जे ज़रिए। हिकिड़ो सदको ॿी दुआ। साईं फरमाइनि था टे नंबर ते तव्हां जेकॾहिं चाहियो था तव्हांजा दुख दर्द रब लाहे छॾे, तव्हांजा कर्ज़ मर्ज़ रब लाहे छॾे, मदीने वारो मीर फरमाए थो त तव्हां माण्हुनि ते महिरबानी कयो, अल्लाह तव्हां सां महिरबानी करे। सुभान अल्लाह। माण्हू अॼु डॉक्टरनि वटि लख रुपया लुटाए था छॾनि। इते लाड़काने जी दवा फ़ाइदो न थी ॾे, हैदराबाद कराची ताईं वञनि था, पर इलाज तुंहिंजे घर में रखियो आहे। खुदा जो कसम आहे, ला इलाज मर्ज़ हुजे, ला दवा बीमारी हुजे, सदको ऐं ख़ैरात कयो, अल्लाह ताला उन ला इलाज मरीज़ खे बि शिफ़ा ॾींदो।